बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। एक नओ मौज़ू खणी तव्हां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। पुराणे दौर में इंसाननि जी मंडी लॻंदी हुई जिते ग़ुलाम विकिरो कया वेंदा हुआ ऐं इहा बाज़ार तमामु वॾी लॻंदी हुई। क़दीमी दौर में हिकिड़े दफ़े छा थियो जो जेको मालिक हुयो उहो नंढी उमिरि जो हुयो ऐं जेको ग़ुलाम हुयो उहो वॾी उमिरि जो हुयो। नंढी उमिरि जो मालिक पंहिंजे ग़ुलाम खे मंडी वठी वियो विकिरो करण लाइ त उते ग़ुलाम रड़ियूं कयूं त अहिड़ो ज़ुल्म ॾिसो, ही ग़ुलाम थी मूंखे मालिक खे थो विकिरो करे। ईअं जो शोर थियो त मंडीअ जा माण्हू सभु अची गॾु थिया त भेण हीअं कीअं थी सघे थो। हो चवे त मां मालिक आहियां, हो चवे थो मां मालिक आहियां। पर अमूमन वॾे माण्हूअ जी ॻाल्हि हर को ॿुधंदो आहे, नंढे माण्हूअ जी ॻाल्हि घटि ॿुधंदो आहे, ओॾे ग़ौर घटि कंदो आहे। सिपाहियुनि उन ॿिन्ही खे गिरफ़्तार कयो। इहो फ़ैसिलो खणी अल्लाह जे शेर हज़रत अली अलैहिस्सलाम जे ख़िदमत में हाज़िर थिया। उन सां सॼो क़िसो बयानु कयो वियो। मौला अली अलैहिस्सलाम हुकुम कयो त 2 सोराख़ हिननि जी मुंडीअ जेतिरा ठाहे दीवार में हिन ॿिन्ही जूं मुंडियूं जेके आहिनि त अंदरि रखो, जेसीं ताईं मां हिकिड़ो फ़ैसिलो आहे उहो निपटाए वठां। ग़ुलामनि खे हुकुम थियो। दीवार खे 2 सोराख़ कढिया विया जंहिंमें ॿिन्ही जा कंध अंदरि जीअं मापी सघनि। जीअं उन्हनि जा सोराख़ मुकमल थी विया, ॿिन्ही जा कंध खणी उन में अंदरि विधऊं त हज़रत अली अलैहिस्सलाम जन जॾहिं फ़ैसिले खां फ़ारिग़ थिया त पंहिंजे हिकिड़े ग़ुलाम खे चयईं त होॾो तरार खण ऐं ग़ुलाम जो कंधु लाहे। जेको वॾी उमिरि जो हमराह हुयो उन डप में फ़ौरन पंहिंजो कंधु ॿाहिरि कढी रड़ियूं करणु शुरू कयूं त साईं ग़ुलाम मां आहियां, ही मुंहिंजो मालिक आहे। दोस्तो, हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे त चोर पंहिंजी अहिड़ी का ग़लती करे वेंदो आहे, अहिड़ा पेरा छॾे वेंदो आहे जिते उहो चोर किथे न किथे पकड़िबो आहे। इंसाफ़ करण वारो हुजे, चोर खे लिकण लाइ का बि जॻह कोन मिलंदी। हमेशह सच जो साथ ॾियो। दुनिया में अकेला थी बीही रहो, पर दुनिया तव्हांजी तारीख़ लिखंदी त ही माण्हू अकेलो रहियो दुनिया में, पर सच जो दामन हिन कॾहिं बि न छॾियो। पैगाम पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। अल्लाह निगहबान।